बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम। उम्मीद है त सब दोस्त ठीक हूंदा। अॼु बि हिकु ॿिए लेक्चर सां गॾु हाज़िरी थी आहे, जंहिंमें पाण पढ़ंदासूं सिंध ते हुक्मरानी कंदड़ ऐं उनजो अरसो ऐं सिंधी अदब जी मुख़्तसिर तारीख़, जंहिंमें पाण पढ़ंदासूं त कहिड़ियुनि क़ौमुनि सिंध ते हुकूमत कई ऐं कुझु मख़सूस ॻाल्हियूं आहिनि ख़ासि नोट कबी वञिबियूं। शुरूआत करण खां पहिरीं जेकॾहिं तव्हां मुंहिंजे अबुल क़ासिम चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे त सब्सक्राइब कयो ऐं घंटी वारे बटन खे ज़रूरु दॿायो, जीअं मुंहिंजो ईंदड़ वीडियो तव्हां ताईं पहुची सघनि। शुरू कयूं था। सभ खां पहिरीं सिंध हुकूमत राई 137 साल हिन हुकूमत कई, कॾहिं खां 495 खां 632 ईस्वीअ ताईं। उन खां पोइ आहे ब्राह्मण 80 साल हुकूमत कई, कॾहिं खां 632 खां 712 ईस्वीअ ताईं। उन खां पोइ आहे अरब 338 साल अरबन हुकूमत कई, 712 ईस्वीअ खां 1050 ईस्वीअ ताईं। इन में हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि आहे त क़ुरान शरीफ़ जो सिंधीअ में जेको तर्जुमो थियो अरबन जे दौर में थियो। इन में हिकिड़े किताब मां अजाबिल हिंद शहरयार बुज़ुर्ग जो शायदि लिखियलु आहे किताब, उन मां थोरो नोट कजो ॻाल्हि त माना हिकिड़ो इराक़ जो आलिम हो जंहिं सिंधीअ में क़ुरान शरीफ़ जो तर्जुमो कयो। दरअसल उहो मंसूरा जो वेठल हो, मंसूरा जो राग हो। सिंध में रही सिंधी सिखियो ऐं पोइ माना क़ुरान शरीफ़ जो सिंधीअ में तर्जुमो कयाईं। त क़ुरान शरीफ़ जो सिंधीअ में तर्जुमो जेको थियो उहो अरबन जे दौर में थियो। उन खां पोइ वरी अॻिते वधूं त सूमरा 300 साल हुकूमत कई सिंध ते, कॾहिं खां 1050 खां 1350 ईस्वीअ ताईं। सूमरनि जे दौर जो वॾो शाइर जेको हो अज़ीम शाइर पीर सदरुद्दीन हो। ऐं हिन में ॿुधायो थो वञे त सिंधी अदब जो इब्तिदाई जेको दौर हो उहो सूमरा दौर हो। अॻिते वधूं, उन खां पोइ आहे सम्मान 70 साल सिंध हुकूमत कई, 1350 खां 1520 ईस्वीअ ताईं। हिन दौर जो वॾो शाइर जेको हो काज़ी कादन जो पोयों हिसो ज़िंदगीअ जो जेको उर्गोननि जे दौर में बि अचे थो, उर्गोननि जे दौर में बि काज़ी कादन। उन खां पोइ अॻिते वधूं त उर्गोननि 35 साल हुकूमत कई, कॾहिं खां 1521 खां 1555 ईस्वीअ ताईं। ऐं जेको वॾो शाइर हो शाह करीम हो। उन खां पोइ आहे तुरखान 37 साल हुकूमत कई सिंध ते, कॾहिं खां 1555 खां 1592 ईस्वीअ ताईं। उन खां पोइ आहे मुग़ल 108 साल हुकूमत कई सिंध ते, 1592 खां 1700 ईस्वीअ ताईं। उन खां पोइ आहे कलोड़नि 82 साल सिंध हुकूमत कई, कॾहिं खां 1700 ईस्वीअ खां 1782 ईस्वीअ ताईं। ऐं कलोड़नि जे दौर में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जेको वॾो अज़ीम शाइर थी गुज़रियो आहे, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह कलोड़नि जे दौर जो शाइर हो। इन में ॿिया बि काफ़ी सारा शाइर थी गुज़रिया आहिनि, जंहिंमें मखदूम ज़ियाउद्दीन आहे, मखदूम अबुल हसन आहे, काफ़ी सारा अहिड़ा शाइर जेके हिन दौर में शाइर थी गुज़रिया आहिनि। मगर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई इन वॾो अज़ीम शाइर हो हिन दौर जो। उन खां पोइ अॻिते वधूं त टालपुरनि 61 साल सिंध हुकूमत कई, 1782 खां 1843 ईस्वीअ ताईं। ऐं इन जे दौर जो वॾा शाइर थी गुज़रिया आहिनि, जिन में सैयद साबित अली शाह ऐं सचल सरमस्त हो। मगर हिन जे दौर जो जेको वॾो शाइर हो सैयद साबित अली शाह हो, मरसे जी सिंफ़ जे हिसाब खां। ऐं सिंधी शाइर जेको हो
वो सैयद साबित अली शाह। हिन में बि काफ़ी सारा शाइर थी गुज़रिया आहिनि कि ख़लीफ़ो नबी बख़्श, क़ासिम सामी, वॾा शाइर थी गुज़रिया आहिनि। चमन चारण, मखदूम, अब्दुल रऊफ़ भट्टी, मियां सरफराज़ कलोड़ो, काफ़ी सारा शाइर हिन में बि गुज़रिया आहिनि। उन खां पोइ आहे अंग्रेज़नि 4 साल पाक सिंध ते हुकूमत कई, बल्कि बरे सगीर ते पूरे ते कयूं, पर 4 साल सिंध ते हुकूमत 1843 खां 1947 ईस्वी ताईं। हिन में बि काफ़ी सारा सिंध जा नामवार शाइर जीअं मिर्ज़ा कलीच बेग, अदराम, कानन दास, काफ़ी सारा अहिड़ा शाइर, गुदोमल ऐं परमानंद, मेवाराम, भेरोमल, लालचंद, दीन मोहम्मद वफ़ाई, डॉक्टर गुरबख्शाणी, महबूब अली, काफ़ी सारा अहिड़ा जेके शाइर थी हिन में गुज़रिया आहिनि। बसि अॼु जो टॉपिक इहो ई हो। उमेदु आहे त दोस्तनि खे सुठो लॻो हूंदो। इंशाल्लाह ॿियूं बि खोड़ सां नॉलेज सां ॿिनि सुठियुनि वीडियोनि सां इंशाल्लाह तव्हां सां गॾु हाज़िरी थींदी ऐं पंहिंजी तयारी खे मुकमल